सॼी सिंध जियां सुल्तानपुर में भी आशूर जो ॾिहाड़ो मज़हबी अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हायो वियो। ॻोठ चिचड़ो में 10 मुहर्रम जे मौक़े ते मरकज़ी इमाम बारगाह मां मातमी जुलूस बरामद थियो आहे, जेको रिवायती रस्तनि खां थींदो मुख्य चौक ते नहर थियो आहे। उन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूद आहे परवेज़ इंठर जी ही रिपोर्ट। ॿियनि शहरनि जियां सुल्तानपुर जो ॻोठ चिचड़ो में 10 मुहर्रमुल हराम जे ॾिहाड़े मातमी जुलूस मरकज़ी इमाम बारगाह खां बरामद थियो, जेको रवायती रस्तनि खां थींदे मुख्य चौक ते नहर थियो। जिते जुलूस में शरीक सवें अज़ादारनि पारां हसन या हुसैन जूं सदाऊं बुलंद करे सीना ज़नी, चाकू ज़नी, ज़ंजीर ज़नी सां मातम करे हज़रत इमाम अलैहिस्सलाम जी अज़ीम कुर्बाननि खे भेटा पेश कई। उन मौक़े ते जुलूस में शरीक मोमिनन आवाज़ न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त ॻोठ असांजी इमाम बारगाह इलम पागा क़दीम इलम पागा असांखे तक़रीबन 1400 साल कदी आज़ादी रहे थी, हलंदी रहे थी, पर असांजा तक़रीबन वॾा आबा ॾाॾा हिते तक़रीबन 200-250 साल थी विया आहिनि। हिमोला जो मातम आज़ादारी थींदी रहे थी। 100 साल खां वधीक हिते आज़ादारी थींदी आहे। अंग्रेज़नि जो शहर आहे, हितां पने आकल खां माण्हू हिते ईंदा आहिनि आज़ादारी ॾिसण, आज़ादारी करणु। सो मौला हुसैन मज़लूम हो शहीद थियो दीन इस्लाम जी ख़ातिर। असांखे हिकिड़ो पैगाम ॾियणो आहे। हीअ असांजो क़दीमी पिड़ आहे, अॼुकल्ह जो न आहे। हिते ईअं सम्झ हिंदुस्तान ऐं जेको आहे सो पाकिस्तान जे हिसाब सां त उन टाइम खां वठी असांजो इहो सिलसिलो जारी रहंदो आहे। क़दीम हे चवंदा जेको ओलिया हुआ हिते 7वीं सदी बादशाह हुआ, जेको भिटाई पाण हिते नमाज़ पढ़ी हुआ। उन वक़्त जे अंग्रेज़ बरी सगीर हिंदू सिंध जंहिंमें बादशाहियूं 4 अजब अरब हिंदू सिंध हे उन वक़्त जो आसार क़दीम आहे। 1.25 लाख वली हुआ जंहिंजे नाले सां आहे।